साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी म्यूज़ियम आहे। अॻु में बि तव्हांखे ही म्यूज़ियम असां ॾेखारी हुई ऐं अॼु वरी बि तव्हांखे असां हिन म्यूज़ियम जूं कुझु झलकियूं ॾेखारियूं पिया। तमामु ज़बरदस्त हे सोरठ ऐं बीजल राय ये म्यूज़ियम आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हे हुनरमंद सिंध जूं नियाणियूं ऐं सिंध जूं सूरमियूं हीअ अगठ ठाहे रही आहे सिंध जो कल्चर। ऐं हीअ जेका ॿी सूरमी आहे असांजी हीअ भर्त ठाहे रही आहे। हीअ भर्त भरे रही आहे। ऐं हीअ ॿी जेका असांजी म्यूज़ियम जी सुञाणप आहे सा हीअ अर्थ कपह ताणे पई। ऐं हीअ सम्झो त असांजो सकाफ़ती ॻोठ आहे म्यूज़ियम जो। हीअ म्यूज़ियम जी ॿी सूरमी आहे जेका हेठि हलाए पई। हीअ सकाफ़ती ॻोठ म्यूज़ियम साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। यकीनन तव्हांखे ही म्यूज़ियम पसंदि ईंदी। ऐं हिन म्यूज़ियम जो मूं तव्हांखे पहिरीं बि विज़िट कराई हुई। हीअ सिंधु दरिया आहे। ही सिंधु दरिया आहे म्यूज़ियम में। ऐं ही ॿेड़ी बि आहे। ऐं ही मलाहनि जो हिकिड़ो सम्झो ॿेड़ी जो किनारो कप आहे। ही जेके सिंध जूं सूरमियूं आहिनि से दरिया ते मौजूदु आहिनि। ऐं तमामु ज़बरदस्त म्यूज़ियम आहे। ऐं यकीनन तव्हांखे इहा वणंदी। हीअ ॾिसो तमामु ज़बरदस्त सिंध जूं सूरमियूं सिंध जी म्यूज़ियम साईं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। ही साईं उमर बादशाह सूमरो ऐं ही उमर बादशाह जा ॻह सोन ज़ेवर। ही उमर जी राणी जेका सोन ॻह झले बीठी आहे। ऐं हीअ आहे असांजी सिंध जी मारवी जेका ॻह पाइण खां पोइ इनकार थी करे पंहिंजी लोईअ खे नथी लाहे ऐं चवे थी मूंखे ॻह न खपनि। ऐं उमर हुनखे अचे पोइ त इहे पुराणा कपिड़ा लाहे ही ताज बख़्त जा कपिड़ा पाए ऐं ताज ज़रब जा कपिड़ा पाए ऐं ही सोना ज़ेवर ऐं हीरा पाए। पर मारवी पाइण खां इनकार पई करे। चवे थी न इहे हाल अबाड़नि में खणी वेंदसि। तुंहिंजा सोन ॻह गटा मूंखे न खपनि। ही उमर बादशाह सूमरो आहे। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ उमर बादशाह जी दरबार आहे। हीअ सिंध जी म्यूज़ियम साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। ही तव्हांखे नॉलेज में ॾियूं त ही उहो तंबूरो आहे जेको उहो साज़ आहे जेको साईं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे हथनि सां ठाहियो हो ऐं पाण वॼाईंदा हुआ। उहो साज़ आहे। ही म्यूज़ियम में रखियो आहे असांजे म्यूज़ियम साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी। ही राणू ऐं हीअ मूमल राणा परचीप राणा छॾमाणा परचीप राणू चवे थो न मूमल पेरे पई पवे राणी खे। ऐं हीअ पगल आहे राणी जे पेरनि ते रखी अथई त राणा परचीप पर मूमल सां राणू नथो परचे। ऐं ही राणू आहे ऐं हीअ मूमल जी आहे जेका असां तव्हांखे ॾेखारे पिया। मूमल मिनथूं बि करे पर राणू परचे नथो। ही तमाची जाम समूह सुल्तान। ही सिंधु दरिया जो कप ॿुधायो अथनि। ही वण ऐं जंग ॾेखारियो अथनि म्यूज़ियम में।